ब्रेकिंग न्यूज़ आहे नासिन इस्लामाबाद में अवां सां शेयर कयूं पिया बेतमादी जी रिथ वारो मामलो। क़ौमी असेंबली जो इजलास 21 मार्च ते वोटिंग 29 मार्च ते कराइण जो इम्कान ज़ाहिर किया वियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया बेतमादी जी रिथ क़ौमी असेंबली जो इजलास 21 मार्च ऐं वोटिंग 29 मार्च ते कराइण जो इम्कान आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया बेतमादी जी रिथ वारो मामलो। क़ौमी असेंबली जो इजलास 21 मार्च ते ऐं वोटिंग 29 मार्च ते कराइण जो इम्कान आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि? क़ौमी असेंबली जो इजलास 21 मार्च ते वोटिंग 29 मार्च ते कराइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। जी, वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ़ अदम इत्मीनान जी जेका तहरीक है जेका अपोजिशन तरफ़ां रिक्वेशन जमो कराई वई है उन हवाले से पार्लियामानी मामलों वाली वज़ारत पंहिंजूं तजवीज़ूं स्पीकर असद कैसर ॾांहुं मोकिले छॾियूं आहिनि। ज़रियनि वटि मालूम थियो आहे त पार्लियामानी मामलों वाली वज़ारत 21 मार्च की तजवीज़ ॾिनी है त 21 मार्च ते इजलास सॾायो वञे। वो तारुफ़ी इजलास हूंदो। उन जेका तहरीक है अदम इत्मीनान जी उहा पेश कई वेंदी। उन खां पोइ वरी इजलास मुलतवी कयो वञे 23 ते। छो बाक़ी 22 ऐं 23 में OIC जो इजलास थींदो। 23 खां पोइ बाज़ाब्ता क़ौमी असेंबली जो इजलास मुनक़द थींदो जंहिंमें वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ़ अदम इत्मीनान जी जेका तहरीक है उनजो हिकु प्रोसेस शुरू कयो वेंदो। ज़रियनि ॿुधायो आहे त इन हवाले सां जेके पार्लियामानी मामलनि वारी वज़ारत तजवीज़ूं स्पीकर खे मोकिलियूं आहिनि। स्पीकर उन ते गौर करे पियो ऐं उनखे हतमी शिकिल ॾियण जी कोशिशि कई पई वञे ऐं इहो इम्कान आहे त क़ौमी असेंबली जो इजलास जेको रिक्वेज़िशन आहे अपोजिशन तरफ़ां उहो 21 मार्च सॾायो वञे ऐं 23 मार्च खां पोइ वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ़ अदम इत्मीनान जी तहरीक है उनजो प्रोसेस शुरू थी वेंदो। जी ठीकु आहे। महिरबानी कुर्बान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।